Daily use English sentences. हू हिकु बदनाम छोकिरो आहे. हू हिकु बदनाम छोकिरो आहे. He is a notorious boy. He is a notorious boy. ऐं फीमेल जे लाइ ईअं चवंदासीं हूअ हिकु बदनाम छोकिरी आहे. हूअ हिकु बदनाम छोकिरी आहे. She is a notorious girl. She is a notorious girl. उहे मुंहिंजा दोस्त ऐं माइट आहिनि. उहे मुंहिंजा दोस्त ऐं माइट आहिनि. They are my kith and kin. They are my kith and kin. Kith and kin ही हिकु इडियम आहे, मुहावरो आहे, जंहिंजी इंग्लिश में माना आहे फ्रेंड्स एंड रिलेटिव्स. सिंधी में माना आहे दोस्त ऐं माइट. अगरि तव्हां ही इडियम नथा इस्तेमालु करणु चाहियो त पोइ तव्हां हीअं चवंदव दे आर माई फ्रेंड्स एंड रिलेटिव्स. कपिड़ा अलमारी में रखो. कपिड़ा अलमारी में रखो. कीप द क्लोथ्स इन द क्लोज़ेट. कीप द क्लोथ्स इन द क्लोज़ेट. मां वण ते चढ़ी रहियो आहियां. ऐं फीमेल हीअं चवंदी मां वण ते चढ़ी रही आहियां. I am climbing onto the tree. I am climbing onto the tree. छा तव्हांखे पिज़्ज़ा पसंदि आहे? छा तव्हांखे पिज़्ज़ा पसंदि आहे? Do you like pizza? Do you like pizza? मां आम तौर ते मंझंदि जी मानी में चांवर खाईंदो आहियां. ऐं फीमेल हीअं चवंदी मां आम तौर ते मंझंदि जी मानी में चांवर खाईंदी आहियां. I usually have rice for lunch. I usually have rice for lunch. बेकार न वेहो. बेकार न वेहो. Don't sit idle. Don't sit idle. मां तोखे न छॾींदसि. मां तोखे न छॾींदसि. I will not spare you. I will not spare you. इहो बार बार थींदो रहे थो. इहो बार बार थींदो रहे थो. This keeps happening. This keeps happening. मूंखे लिपस्टिक लॻाइणु पसंदि नाहे. मूंखे लिपस्टिक लॻाइणु पसंदि नाहे. I don't like to wear lipstick. I don't like to wear lipstick. छा तव्हांखे मसालेदार खाधो पसंदि आहे? छा तव्हांखे मसालेदार खाधो पसंदि आहे? Do you like spicy food? Do you like spicy food? हूअ सुबुह खां कपिड़ा धोई रही हुई. हूअ सुबुह खां कपिड़ा धोई रही हुई. She had been washing clothes since morning. She had been washing clothes since morning. मूंखे मुंहिंजो हिसो खपे. मूंखे मुंहिंजो हिसो खपे. I want my share. I want my share. मूंखे कंहिंखां मशवरो वठणु घुरिजे. मूंखे कंहिंखां मशवरो वठणु घुरिजे. या तव्हां ईअं बि चई सघो था मां मशवरो कंहिंखां वठां. From whom should I take advice? From whom should I take advice? तव्हां छा खाइणु पसंदि कंदा? तव्हां छा खाइणु पसंदि कंदा? What would you like to have? What would you like to have?